अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हारिया वेज मुयास सुध न लहे मसूर जी, पिरीअ खे चवंदियास तरस तबीबन छॾियो। भलारे बिठदड़नि जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं माग ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा हाणे जॾहिं अफ़गानियुनि खे पंहिंजे वतन वापसि मोकिलण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, किथे किथे कारवायूं बि थी रहियूं आहिनि, जेका सुठी ॻाल्हि पिणु आहे। सिंध वासी त पहिरें ॾींहं खां इहो ई चवंदा रहिया त अफ़गानियुनि खे पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वञे, पर पाकिस्तान हुकूमत कॾहिं इन ॻाल्हि लाइ तयारु बि न थी। हाणे जॾहिं पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में तकरार चोट चढ़ी वियो आहे, ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन में वधीक छिकताणी सख़्ती ॾिसण में आई आहे। ख़ासि तौर ते इहो इल्ज़ाम त अफ़गान ज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ु दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थी रही आहे। तॾहिं ऑपरेशन शुरू बि कयो वियो आहे, पर वायरल थींदड़ वीडियोज़ में ॾिसी सघिजे थो त जंहिं जंहिं इलाइक़नि मां बि अफ़गानियुनि खे नेकाली ॾिनी पई वञे, अफ़गानी न सिर्फ़ु लॾ पलाण करे रहिया आहिनि, पर उन्हनि इमारतूं जेके बि तइमीर कयूं हुयूं उहे समूरियूं मसमार कंदा पिया वञनि। हूअ चाहिनि था त वेंदे वेंदे बि नुक़सानु ॾेई पोइ वञिजे। इन जे करे पाकिस्तानी हुकूमत खे हर हाल में इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणी पवंदी त धुरियां धारिया मिट मुंहिंजा न थिया। जेके धारिया हुजनि, जिन लाइ वतन जी सुञाणप कुझु बि न हुजे, उहे माण्हू कॾहिं बि वतन जा न आहिनि थींदा। सिंध वासियुनि खे बि आवाज़ उथारणु घुरिजे, ख़ासि तौरु उन्हनि इलाइक़े वासियुनि खे जिन इलाइक़नि में अफ़गानी पनाह वठी वेठल आहिनि या ॿाहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि में आबाद थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि। कराची मां निकितल अफ़गानी नौशहर फिरोज़ वारनि इलाइक़नि में पहुता आहिनि, जिते जे सियासी समाजी अॻवाननि पारां वीडियोज़ पिणु जारी कयूं वियूं आहिनि ऐं मुसलसिल आवाज़ उथारियो पियो वञे। सिंध सरकार अफ़गानियुनि खे परॾेह मोकिलण वारे मामले में अलाए छो सुस्ती जो मुज़ाहिरो करे रही आहे। घटि में घटि हिन मामले ते हुकूमत खे चुस्ती ॾेखारणु घुरिजे। जरगाई जहान में रोज़ थींदड़ जरगे वारियूं ख़बरूं बि नित नयूं कहाणियूं खणी अचनि थियूं। काल्ह बि हिकिड़ी मीरपुर माथिरे जे कचे में भोतारनि पारां कारोकारी खे कारोबार बणाए बादशाहत जोड़ण वारी कहाणी बि साम्हूं आई। खरोही में यारू लुंड पुलिस जी मिली भगत सां कारोकारी भोतारनि लाइ कारोबार बणियल आहे। वॾेरनि पारां अलॻि रियासत क़ाइमु करे कारप जे इल्ज़ाम हेठि आयल बेगुनाह न्याणियुनि लाइ क़ाइदा ऐं क़ानून मुक़ररु हुजण जो बि इंकशाफ़ साम्हूं आयो आहे। यारू लुंड थाणे जी हद में पुलिस जी मिली भगत सां खरोही ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे भोतारनि लाइ कारोकारी कारोबार बणायो वियो आहे। केतिरा ई वॾेरा औरतुनि जे मुड़ुसनि सां गठ जोड़ करे बेगुनाह औरतुनि मथां कारां जो इल्ज़ाम ॾेई 10 खां 20 लख रुपया ॾंड वसूल करण जो सिलसिलो जारी रखियो पिया अचनि। यूसी चेयरमैन रोशन शर, वॾेरो जिनसार शर, ख़ानू शर, नवीद शर ऐं अलाह वसायो शर कारप जे इल्ज़ामनि में जरगा करे लखें रुपया ॾंड वसूल कंदा रहिया। हाणे जॾहिं इंतिज़ामिया हरकत में आई आहे ऐं कारवायूं शुरू कयूं वियूं आहिनि त केतिरियूं कहाणियूं मंज़र आम ते अचण लॻियूं आहिनि। कारां इल्ज़ाम हेठि आयल नारी फरज़ाना 7 लख में विकिरो थी हुई, खेसि बाद में मुबैना तौरु क़त्ल कयो वियो, जॾहिं त वारसनि खे लाश बि न ॾिनो वियो। कारप जे इल्ज़ाम हेठि आयल नारी फरज़ाना शर खे जरगाए वॾेरनि जे चवण ते मुड़ुस नेकाली ॾिनी हुई, जंहिं बाद नारी खे 7 लख रुपयनि में विकिरो कयो वियो। ख़रीदारनि कुझु महीननि बाद नारी खे मुबैना तौरु क़त्ल करे वारसनि खे लाश बि न ॾिनो। अहिड़ियूं नित नयूं कहाणियूं मंज़र आम ते अची रहियूं आहिनि, जेके
केतिरा ई सवाल उथारे ऐं उभारे रहियूं आहिनि, पर उन्हनि सुवालनि जा जवाब इंतिज़ामिया ॾियण लाइ तयारु इन करे बि न आहे जो अदालत पारां पाबंदी हुजण बावजूदि जरगा जीअं जो तीअं थी रहिया आहिनि। जरगनि ते पाबंदी आहे, पर बासर वॾेरा जरगनि खे नबेरे जो नालो ॾींदा रहिया आहिनि ऐं हू हर भेरे इहो ई जवाबु ॼाणाईंदा आहिनि त असां ॿिनि धुरियुनि में ठाह करायो आहे। हूअ जरगे मञण खां बि इनकार हूंदा आहिनि, पर छा वॾेरनि जे उताकनि ते थियल फ़ैसिला जरगा न आहिनि हूंदा त ॿियो छा हूंदा आहिनि। जॾहिं इंतिज़ामिया उन्हनि बाबति का कार्रवाई बि न करे त पोइ भला केरु कार्रवाई कंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे। असीं पंहिंजे हड़ा वड़ा वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो ऐं वेब टीवी खे हलाए रहिया आहियूं। हीउ इदारो पंहिंजे हड़ा वड़ा पंहिंजे सफ़र खे जारी रखियो पियो अचे। असांखे अव्हां जे साथ सहकार जी ज़रूरत आहे। अव्हां जेकॾहिं हिन इदारे जी मदद करणु चाहियो था त इश्तिहारनि जी मद में असांजी मदद ज़रूरु करियो ऐं उन सां गॾोगॾु असांजो प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऐप डाउनलोड करियो ऐं लाइव नशरियात ॿुधो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब ते वञी असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु करियो। उन सां गॾोगॾु असांजूं वीडियोज़ दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो त जीअं हीउ इदारो पाण भरो थी सघे ऐं पंहिंजे पेरनि ते बीही सघे। बदमनी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, मुल्क ॿरी रहियो आहे। बदमनी जी बाह में ॿरंदड़ मुल्क बाबति ख़ूबसूरत शाइर इम्तियाज़ आदिल सुमरो पंहिंजे ख़ूबसूरत ग़ज़ल में लिखे थो। बदमनी जी बाह जा भड़का मुल्क ॿरी वियो आहे, ॾींहं ॾिठे जो चोरियूं धाड़ा मुल्क ॿरी वियो आहे। थाणे आॾो बिल्कुलु थाणे साम्हूं फुरजनि था, साइकिल मोटर साइकिल प्यादा मुल्क ॿरी वियो आहे। साॻियो शहरी साॻियुनि फोरन खां पियो थो, ॾींहं में फुरजे टेठे भेरा मुल्क ॿरी वियो आहे। दर ते गाॾी बीहारे को अंदरि वियो मोटियो, मोटी आयो गाॾी गुम आहे, मुल्क ॿरी वियो आहे। गोली गोली थी वई आहे हर माण्हू जी ॿोली, लहजा बि हथियारनि जहिड़ा मुल्क ॿरी वियो आहे। जंहिंखे तंहिंखे जाते काथे हिकिड़ो अण ॼातल खाई वियो आहे, ख़ौफ़दा मुल्क ॿरी वियो आहे। घर खां निकिरी ख़ैर सां माण्हू मोटे घर ईंदो, छा चइजे पक नाहे का मुल्क ॿरी वियो आहे। ॿकरियुनि वारी हिकिड़ी निढड़ी न्याणी खे फोरू, धमकाए छेली काहे विया मुल्क ॿरी वियो आहे। सोन जे निढड़ियुनि वालियुनि जे लाइ निढड़ी न्याणी जा ज़ालिम माण्हू कन कपे विया मुल्क ॿरी वियो आहे। केर बि हाणे काथे बि महफ़ूज़ नथो ॾिसिजे, घर में घर खां ॿाहिरि ख़तरा मुल्क ॿरी वियो आहे। धारे खे छॾ पंहिंजो 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 काथे आहे। बिगड़ी विया आहिनि रत जा रिश्ता मुल्क ॿरी वियो आहे। रहम करे रब ख़ैरनि सां स्कूल खां वापसि थियनि, निढड़ियूं न्याणियूं निढड़ा बचड़ा मुल्क ॿरी वियो आहे। हैरत आहे कानून त छा कानून जा मालिक ई थी बि वञनि था अॼुकल्ह अॻवा मुल्क ॿरी वियो आहे। अमन अमान हो केॾो अॻु में हर को सुख में हो, पोढ़ा पाण में ॻाल्हाइनि पिया मुल्क ॿरी वियो आहे। जान ऐं माल त पोइ बि ॼण महफ़ूज़ नथा सम्झूं, हेॾियूं चौकियूं हेॾा पहिरा मुल्क ॿरी वियो आहे। वेसाहुनि तां आदिल बसि वेसाह खॼी वियो आहे। विख विख दोखा विख विख दलबा मुल्क ॿरी वियो आहे। सिंध जे शहरनि में सुजाॻी जा सॾ वर्णाईंदड़ माण्हू किथे न किथे कंहिं न कंहिं सूरत में सुजाॻी जी दूहीं ज़रूरु दुखाए वेठा आहिनि। जेकॾहिं अव्हां जे शहरनि में बि के सुजाॻी जा सॾ वर्णाइण वारा फ़र्द आहिनि ऐं सुजाॻी जे सॾ लाइ के गॾिजाणियूं कोठाइनि था
त उन्हनि जो साथ ज़रूरु ॾियो। सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ या शहर जे हक़नि लाइ या शहर जे मसइलनि ते का गॾिजाणी थिए थी, किथे बि को हक़ जो आवाज़ु बणिजे थो त उन आवाज़ सां आवाज़ु मिलाइणु पंहिंजो फ़र्ज़ु बणिजी वञे थो, छो त पाण सिंध जा उहे सञावंद माण्हू आहियूं जिन शऊर सां आराइस्ता थी दुनिया खे तब्दील करण जा ख़्वाब ॾिठा आहिनि। जेकॾहिं पाण माण्हू ई ख़्वाबनि जी तइबीर लाइ के कोशिशूं न कंदासीं त केरु कंदो। सागड़ में पिणु शहर जे ॿरंदड़ मसइलनि, ख़ासि करे धारी आबादकारी, ट्रैफ़िक वारे मसइले ऐं तेल गैस कंपनियुनि पारां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण वारे मसइले ते सागड़ डेमोक्रेटिक अलायंस पारां हिकिड़ी गॾिजाणी कोठाई वई हुई, जंहिंमें मूं नाचीज़ खे बि शिरकत जो मौक़ो मिलियो ऐं मूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो हो, जेको अव्हां जे समातनि जी नज़र इन उमेद सां करियां थो त अव्हीं बि पंहिंजे शहरनि जी बहितरी लाइ ईअं ई जाखोड़ींदो ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अहिड़ियुनि तक़रीबनि में अव्हांखे शिरकत जो मौक़ो मिले त पोइ जेके ख़िताब थियनि या सिंध जे हक़नि जी ॻाल्हि थिए या शहर जे हक़नि लाइ वीचारिजे त उहे रिपोर्टूं असां ॾे जेकॾहिं तव्हीं ॾियारे मोकिलींदो त असीं उन्हनि खे ज़रूरु कवरेज ॾींदासीं। हीअ ख़िताब पिणु उन उमेद सां ई नशर करे रहिया आहियूं त जीअं हर माण्हू पंहिंजे शहर जी मालिकी ऐं वारसी करे ऐं ख़ासि तौर ते धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ पंहिंजो सघारो आवाज़ उथारे उन जी निशानदेही करे ऐं अफ़गानियुनि जी सिंध मां निकाले लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे, छो त कराची मां जिन जिन अफ़गानियुनि खे निकाली ॾिनी पई वञे उहे कोशिशि करे रहिया आहिनि त ॿाराड़ी वारनि शहरनि में आबाद थियूं जीअं इंतिज़ामिया खां ओझल रहूं। ऐं ताजोकी गॾिजाणी जेको आहे उनजो मक़सदु जेको हुयो उहो मक़सदु इहो हुयो त सिंध में जेके धारिया आबाद आहिनि उनजो को ॿियो मक़सदु न हुयो। उनजो मक़सदु इहो त सिंध में जेके बि धारिया ख़ासि करे अफ़गानी आबाद आहिनि उनजी नेकाली ऐं शहर जा जेके मसइला आहिनि, बुनियादी मसइला, सभ खां वॾो मसइलो जेके हंगामी बुनियादनि ते हल बि थी सघनि था जेकॾहिं इंतिज़ामिया चाहे था, ख़ासि तौर ते जेको ट्रैफ़िक वारो मसइलो आहे ऐं ॿियो गैस ऐं तेल कंपनियुनि जा जेके फंड आहिनि, ख़ासि तौर ते अवामी भलाई लाइ जेके ख़र्च थियणा आहिनि उहे नथा थियनि ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले। इन मामले ते असां सागड़ डेमोक्रेटिक अलायंस जी गॾिजाणी कोठाई हुई। हाणे सभ खां पहिरियां असां मुतालबो इहो ई रखियो त जेके बि अफ़गानी आबाद आहिनि सागड़ में हूअं सॼी सिंध मां निकाली ॾिनी वञे, पर ख़ुशूसी तौरु सागड़ मां लाज़मी तौरु निकाली ॾिनी वञे, छो त ॿाराड़ी वारा जेके इलाइक़ा हूंदा आहिनि उनमें लिकण में सवला हूंदा आहिनि ऐं उनमें कारवायूं घटि थींदियूं आहिनि। वॾनि शहरनि में असांखे कारवायूं वधीक नज़र ईंदियूं आहिनि। इन जे करे असांजो पहिरियों मुतालबो इहो ई आहे त धारियुनि खे निकाली ॾिनी वञे। अफ़गान समेत जेके बि माण्हू ग़ैर क़ानूनी तौरु आबाद आहिनि उन्हनि खे निकाले ॾिनी वञे ऐं ॿिया जेके अफ़गानी कूड़ा डोमिसाइल ऐं कूड़ा सुञाणप कार्ड ठाहिराए उहे मक़ामी माण्हू बणिजी विया आहिनि उन्हनि खे बि निकाले ॾिनी वञे ऐं उन्हनि जी तहक़ीक़ कराई वञे त आख़िर इहे उन जा सुञाणप कार्ड कीअं ठहिया। ऐं ॿियो ट्रैफ़िक वारो जेको मसइलो आहे, ख़ासि तौर ते जेॾीमहिल स्कूलनि जी मोकल थिए थी त ट्रैफ़िक वारो असां सां वॾो मसइलो हुजे थो। उन खे हाणे मसइलो कीअं थिए वॾियूं गाॾियूं जेके बि आहिनि स्कूल टाइम में छॾियूं वञनि थियूं ऐं ॾींहं जो बि छॾियूं वञनि थियूं, जेके असुली तौरु ॾींहं जो न गुज़रणु खपनि शहर मां। ऐं जेके बि ख़ासि करे वैनूं या बसूं अचनि थियूं जेॾीमहिल ख़ाली थियनि थियूं त उहे विच रोड ते ख़ाली थियनि थियूं, जंहिंजे करे मसइलो इहो थिए थो त ट्रैफ़िक जाम थी वञे। ॿियो जेको टूल टैक्स जे नाले ते टैक्स वरितो वञे थो, छो त असां वटि को बि टूल प्लाज़ा न आहे, पर टूल टैक्स वरितो वञे थो। मुमकिन आहे क़ानूनी जेकॾहिं आहे त उनजो को हिकिड़ो हंधि मुक़ररु कयो वञे ऐं उन्हनि खे शहर मां निकाले ॾिनी वञे। मीरपुर ख़ासि जेको ॿाहिरियों अॾो आहे जेको कब्रिस्तान वटि, हुते हाणे जेके इहे टैक्स वठण लाइ बीठा आहिनि, का बि ट्रक अचे थी, गाॾी अचे थी, जेकॾहिं ॿ गाॾियूं बीहजी वञनि थियूं त ट्रैफ़िक रोड बिलाग थी थो वञे, जेसिताईं हू पैसा ॾेई किथे किथे के ड्राइवर बहस मोबाइल सां कनि था, छो त हीअ पैसा घणा घुरनि था, हू घटि ॾियणु चाहींदा आहिनि। इन मामले ते बि वक़्तु ज़ाया थिए थो, उन सां रोड बंदि थी थो वञे। त इन जे करे बि इन्हनि खे फौरी तौरु कंडी वाटर ॾांहुं मुंतक़िल कयो वञे। जेके बि रोडनि ते बीठल आहिनि त उनखे शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे। ऐं उन सां गॾोगॾु जेके शयूं आहिनि, मिसाल तौरु जेको अॾो आहे असां वटि उहो ॿाहिरि मुंतक़िल थियणु खपे, ॿाहिरि मुंतक़िल थियणु खपे, पर उहो ॿाहिरि मुंतक़िल नथो थिए।
उहो जेकॾहिं ॿाहिरि मुंतक़िल न थींदो त मसइला हल न थींदा। फौरी तौर ते ॿाहिरि मुंतक़िल कयो वञे अॾे खे, मीरपुर ख़ासि वारो जेको अॾो ठहियल आहे उनखे फंक्शन कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु असांखे जेको आहे जेके बि बाईपास आहिनि उहे बहाल कया वञनि फौरी तौर ते। इन ते असां हिकमत अमली इहा जोड़ी आहे त पहिरें मरहले में असां ख़त लिखंदासीं इख़्तियारियुनि खे, उन खां पोइ ॿिए मरहले में असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। जेका एहतिजाजी तहरीक हूंदी उहा ॿियो मरहलो हूंदो, उन खां पोइ इन जदोजहद खे वधीक तेज़ कंदासीं। महिरबानी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लकारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असीं गुलाबनि जहिड़ा गीत अवां जे समातनि जी नज़र कंदा आहियूं। अवां खे हिकिड़ी नंढड़ी अपील इहा बि करणी हुई, तव्हीं असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु अव्हीं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं असांजूं वीडियोज़ शेयर करे ॿियनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो। माण्हू जॾहिं मुसाफ़िरी करे थो, सफ़र करे थो त नंढियूं नंढियूं अज़ियतूं माण्हू खे बर्दाश्त करणियूं पियूं पवनि। ख़ासि तौर ते रोडनि ते जेके स्पीड ब्रेकर ठहियल आहिनि उनजो तइदादु एतिरो त घणो आहे जो छा ॻाल्हि कजे। ख़ासि तौर ते जेके गैर क़ानूनी तौरु ठहियल आहिनि, जेके मंज़ूर बि न आहिनि थियल ऐं बेतरतीब ठहियल आहिनि। माण्हू जॾहिं रोड ते सफ़र करे थो त कुझु ब्रेकर अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके नज़र बि न ईंदा आहिनि ऐं पोइ गाॾी हादसे जो शिकार थींदे थींदे मस बचंदी आहे। इन मसइले बाबति साजिद अली लिखे थो, सिंध में माण्हू जिते चाहिनि था रोड ते स्पीड ब्रेकर ठाहियो छॾीनि। घटियुनि में ठहियल रोडनि ते हर घर अॻियां ब्रेकर ठहियल मिलंदो। रोडनि ते एॾा त ब्रेकर ठही चुका आहिनि जो उतां गुज़रण ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचण में वॾी देरि लॻी वञे थी। जेको रस्तो 10 मिंटनि जो आहे, स्पीड ब्रेकर सबबु उहो सफ़र अधु कलाक जो थियो वञे। एमरजेंसी जी सूरत में मरीज़ खे अस्पताल पहुचाइण में उहे स्पीड ब्रेकर देरि जो सबबु बणिजनि था। इंतिज़ामिया जे अखियुनि आॾो मौजूदु उहे स्पीड ब्रेकर ख़तमु थियण बदिरां उनजे तइदाद में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हैदराबाद जा रोड ऐं घटियुनि जा रोड स्पीड ब्रेकरनि सां भरिजी विया आहिनि। इंतिज़ामिया खे घुरिजे त गैर ज़रूरी स्पीड ब्रेकर ख़तमु कराए ट्रैफ़िक जे दौरानिए में पेश ईंदड़ रुकावटुनि खे बि ख़तमु कराए। माण्हुनि खे सख़्ती सां हिदायत करे त इंतिज़ामिया जी मर्ज़ी इजाज़ जे बग़ैर कंहिं बि क़िस्म जो स्पीड ब्रेकर ठाहिणु क़ानून जे ख़िलाफ़ु हूंदो। जेकॾहिं को माण्हू स्पीड ब्रेकर ठाहींदो त उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। नामियारे लेखक लतीफ़ जमाल लिखियो, सियासी पार्टियुनि विच में छिकताण, गैर यकीनी पॉलिसियूं इदारनि विच में बेएतमादी न रुॻो नवाज़ लीग जे इतिहादी हुकूमत जी कमज़ोरी जो सबबु आहे, पर उन क़िस्म जूं हालतूं मईशत ते बि सिधी रीति असरअंदाज़ थी रहियूं आहिनि। सियासी इस्तेहकाम जी खोट सबबु परॾेही सीड़पकारी घटिजी रही आहे। रुपयो डॉलर जे मुक़ाबले में पोज़ीशन बरक़रार रखण में मुकमिल नाकाम रहियो आहे ऐं आवाम जो एतमाद बि मुआशी इदारनि तां खॼी चुको आहे। आलमी मार्केटनि में मुल्क जी हैसियत हिन वक़्तु एतबार जोगी नाहे रही। जेकॾहिं हीउ मुल्क सियासी इस्तेहकाम हासिल न करे सघियो त डिघे मुदे में उन जा असर रुॻो मुआशी न पर समाजी इंतिज़ामी ढांचे ते बि पवणा आहिनि। हिन वक़्तु सूरतहाल इहा आहे त पाकिस्तान मां न रुॻो सीड़पकार निकिरी रहिया आहिनि, पर मुल्क जो हुनरमंद तबिको बि हिते रहण लाइ तयारु नाहे। सेनेट में सिहत बाबति स्टैंडिंग कमेटी जे इजलास में हिकु नओं इंकशाफ बि साम्हूं आयो आहे त मुल्क जा 50 खां 60% डॉक्टर ॿाहिरि मुल्क वञी रहिया आहिनि। जेकॾहिं फ्रांस में सियासी अदम इस्तेहकाम जे नतीजे में यूरोप जे मार्केटनि में बेयकीनी पैदा थी आहे ऐं यूरो डॉलर जे मुक़ाबले में कमज़ोर थी रहियो आहे, त उहा सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे त फ्रांस जहिड़ो मुआशी तौरु ताक़तवर मुल्क हुजण बावजूदि सियासी अदम इस्तेहकाम अॻियां गोॾा झुकाए वेठो आहे ऐं मुआशी मुसीबतनि सां मुंहुं ॾियण पासे वञी रहियो आहे, त उन जे मुक़ाबले में हिन मुल्क जी त कॾहिं का असराइती हिकमत अमली नाहे रही, पर अहिड़नि मुल्कनि सां त पंहिंजी भेट बि करे नथी सघिजे। न ई अहिड़नि मुल्कनि जे हुकूमती निज़ाम सां कोई मुक़ाबिलो करे सघिजे थो। मुल्क जी सूरत हाल मुकमिल तौरु मुख़्तलिफ़ ऐं वधीक ख़तरनाक आहे।
हिते सियासी अदम इस्तेहकाम न रुॻो हुकूमतनि जे तब्दीलियुनि ते महदूद हूंदो आहे, पर उन जा असर इदारनि जे विच में छिकताण हुकूमती पॉलिसियुनि जी गैर यकीनी इंतिज़ामी नाकामियुनि जी सूरत पखेड़ींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो मुल्क जो मुआशी बहरान, महांगाई, बेरोज़गारी ऐं सीड़पकारनि जो एतमाद घटिजी वञण वारी हालत ख़तरनाक हद ताईं पहुतल आहे। स्टेट बैंक ऐं सरकारी अङनि अखरनि मूजिबि सीधी तरह गैर मुल्की सीड़पकारी गुज़िरियल 2 सालनि में लगातार घटिजी रही आहे, जेका 2025 में बि रुॻो $1.5 बिलियन जी सतह खां चढ़ी न सघी आहे। मतिलबु त उहा अॻे सालनि जी भेट में घटि रही आहे। आलमी कंपनियूं बि पंहिंजा ऑपरेशन बंदि करे रहियूं आहिनि। इहो रुॻो सीड़पकारनि जी बेएतमादी जो न, पर मुल्क जे कारोबारी माहौल ऐं पॉलिसियुनि जी लगातार तब्दीलियुनि जो बि नतीजो आहे। उनखां सवाइ वधीक ॻणती इहा बि हुजणु घुरिजे त मुल्क जो हुनरमंद ऐं पढ़ियल लिखियल तबिको वॾे तइदाद में मुल्क छॾे रहियो आहे। इहा न रुॻो दिमाग़ी लॾपलाण आहे, पर क़ौमी सरमाए ऐं इंसानी वसीलनि जो वॾो नुक़सान बि आहे। जॾहिं मुल्क जा क़ाबिल माण्हू पंहिंजे मुल्क में का उमेदु न ॾिसनि ऐं हिकु मख़सूस ऐं नाहिल तबिके वटि सॼो मुल्की निज़ाम यरगमाल थींदो ॾिसंदा हुजनि, त पोइ पाण खे मुस्तहकम रखण लाइ खेनि बाक़ी कहिड़ो जवाज़ थो घुरिजे। फ्रांस जहिड़ो अमीर मुल्क जंहिं वटि सनअती बुनियाद, मज़बूत इदारा ऐं मुस्तहकम इक़्तिसादी ढांचो मौजूदु हुजे, उहो ई सियासी बहरान जे अॻियां लॾे वियो आहे त पाण वटि बचियल ई छा आहे। हीउ मुल्क अॻे कर्ज़नि, महांगाई ऐं बेरोज़गारी जे दॿाउ हेठि आहे, जेको अहिड़े सियासी इंतिशार खे बर्दाश्त नथो करे सघे। जेकॾहिं इक़्तिदारी धुरियुनि इन ॻाल्हि ते संजीदगी सां न वीचारियो त न रुॻो सीड़पकार वापसि हलिया वेंदा, पर मुल्क बासलाहियत हुनरमंद तबिके खां बि महरूम थी वेंदो। नई नवां कारखाना लॻंदा, नई रोज़गार वधंदो ऐं नई पाण वारी मूड़ी खे को मान मिली सघंदो। सॼो मुल्क सियासी अदम इस्तेहकाम जे नतीजे में मुआशी बदहाली ऐं इंतिशार जी बाह में दुखंदो रहंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे भेटाऊं जा गुलाब अचूं था। मिसकिन मारवड़नि लाइ मुसलसिल जा खोड़ींदड़ कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी खे अॼु कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जी वरसी मल्हाई पई वञे। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी खे भेटा पेश कंदे अकबर ख़ान लगारी लिखे थो, हूअ जॾहिं 14 सालनि जी उमिरि में अलामा मशरक़ीअ जे सॾ ते ख़ाकसार जथे में शामिल थियण लाइ माइटनि खां लिकी मीरपुर ख़ास जी स्टेशन ते अची वेठो त संदसि हर हारी पीउ मोहम्मद ख़ान लगारी खेसि ॻोल्हींदो स्टेशन ते पहुतो ऐं अकेले पुट खे रोकण जी कोशिशि कयाई त नौजवान ग़ुलाम मोहम्मद ठुप जवाबु ॾिनो ऐं ॿियनि ख़ाकसारनि सां गॾु आज़ादी जी तहरीक में शामिल थियण लाइ रवानो थी वियो। खानेवाल स्टेशन ते अंग्रेज़ फ़ौज संदन डॿे खे ॿी ट्रेन खां कटे बाक़ी ट्रेन रवानी कई ऐं संदन घेरो करे छॾियो। सालार जे हुकम ते ख़ाकसार बेलचनि सां हथियारबंद अंग्रेज़ फ़ौज सां मुहाॾ वटकाए बीही रहिया। 2 ख़ाकसार शहीद थिया ऐं बाक़ी ग़ुलाम मोहम्मद समेत ज़ख़्मी हालत में मुल्तान जेल भेड़ा थिया, जिते समरी ट्रायल करे खेनि सज़ाऊं ॾिनी वियूं ऐं ग़ुलाम मोहम्मद लगारी खे 4 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा ॾिनी वई। वालिद वरी परेशानी में मुल्तान जेल पहुतो ऐं ग़ुलाम मोहम्मद खे चयाईं त मूं मुर्शद मुल्तान वारे पीर सां ॻाल्हायो आहे ऐं मुर्शद चवे थो त तूं माफ़ी लिखी ॾे त तोखे आज़ादु करायां। मरी वेंदुसि पर अंग्रेज़ खां माफ़ी न वठंदुसि, हुन ठुप जवाबु ॾिनो। ग़रीब पीउ मेड़नि मिंथनि बावजूदि मायूस थी वापसि वियो। जेल में बरे सग़ीर जे मशहूरु कम्युनिस्ट हारी अॻुवाण कामरेड मुनी सिंह ऐं संदसि साथी अॻी मौजूदु हुआ, जिन मदरसे में अरबी ऐं फ़ारसी पढ़ियल ग़ुलाम मोहम्मद लगारी जी तालीम ऐं तरबियत कई। ज़मीन ते काठी सां ABC लिखी खेसि पढ़ायाऊं। समाजी उणत, हारियुनि जी हालत, कैना जी इर्तिका, मार्क्सी फ़लसफ़ो ऐं ॿिया इल्म सादी ॿोली में सम्झायाऊं। 4 सालनि जी सख़्तु सज़ा, जंहिंमें वाण नवार ठाहिण जी मुश्क़त ऐं मुल्तान जी सख़्तु गर्मी सबबु खेसि TB थी वई। सज़ा पूरी थियण खां पोइ 1940 में जॾहिं ग़ुलाम मोहम्मद लगारी आज़ादु थियो त जिस्मानी तरह कमज़ोर पर ज़हनी ऐं रूहानी तरह मज़बूत थी निकितो। पोइ दुनिया ॾिठो त कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि जे हक़नि लाइ मरण घड़ी ताईं जदोजहद कंदो रहियो। हुन ज़िंदगी जा 24 साल 7 महीना पाकिस्तान जे तक़रीबन सभिनी जेलनि में गुज़ारिया, जिन में उमरकोट, मीरपुर ख़ास, हैदराबाद, कराची,
खैरपुर, सखर, मुल्तान, साहिवाल, लायलपुर यानी फैसलाबाद, कोट लखपत ऐं लाहौर जो क़िलो शामिल आहिनि। पर न कॾहिं झुकियो ऐं न माफ़ी वरिताईं। जेलनि में रहण दौरान ई संस वालिद मोहम्मद ख़ान लगारी वफ़ात कई ऐं वालदा बि ॿनी में कमु कंदे कखिजी पई ऐं वफ़ात करे वई। केस संदनि मुंहुं ॾिसण बि नसीब न थियो। सिंध हारी कमेटी जे फ़ैसिले तहत कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, काज़ी फैज़ मोहम्मद, चाचो हफ़ीज़ कुरैशी अवामी लीग में शामिल थिया त जीअं सिंध जे पुरियतनि ऐं हारियुनि जे हक़नि लाइ मुल्क गीर आवाज़ उथारिजे। गुज़र सफ़र लाइ रोज़ानो 1000 पन जूं बीड़ियूं ॿधंदो हो। ज़मींदारनि मारियो कुटियो, ॻूणी में विझी कुता बछाऊं, कूड़ा केस करे जेलनि में विझरायाऊं पर हू न मुड़ियो। नेठि मिठाई में ज़हर मिलाए खारायऊंसि पर कामरेड ज़हर बि पचाए वियो। नेठि हारियुनि ॿधी करे कणक जे खरियुनि ते कब्ज़ो करे अधु अधु बटे जो मुतालबो कयो। ज़मींदारनि मच्छर जी हारियुनि ते हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। नतीजे में दुनिया जी पहिरीं हारियाणी माई बख़्तावर शहीद थी ऐं उन जदोजहद जे नतीजे में अधु बटे जो कानून पास थियो। थर में ॾुकार पियो। माण्हुनि लॾ पलाण कई त मीरपुर ख़ासि शहर जे विच में सचाई मंज़िल वटि होटल खोले ॾुकारियल माण्हुनि लाइ आने मानी दाल जो बंदोबस्तु कयाई। मीरपुर ख़ासि में सचाई मंज़िल संस रिहाइश गाह हुई जिथे तमामु सियासी अदबी सरगर्मियूं थींदियूं हुयूं। थर जे केतिरनि शागिर्दनि उते रही तालीम पिराई जिन में प्रोफेसर अज़ीज़ मेहराणवी, संभूमल हमीराणी वग़ैरह शामिल आहिनि। 1968 में मरहूम मीर रसूल बख्श टालपुर पार्टी जो बुनियादु विझण लाइ आयो त हाड़े मीर पीर सदर अयूब ख़ान जे डप मां बंगला बंदि करे लिकी विया। नेठि सचाई मंज़िल ते इजलास करे पार्टी जो बुनियादु रखियाऊं। नतीजे में कामरेड 11 महीना जेल में गुज़ारियो। 1968 में ई हारी कमेटी जे लाड़काणे में इजलास खां पोइ कंहिं चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अयूब वज़ारत मां लहण खां पोइ अल मुर्तज़ा ते अकेलो वेठो आहे, हाली मुलाक़ात करियूं। बहस मुबाहिसे खां पोइ नेठि हैदर बख्श जतोई कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, मौलवी नज़ीर हुसैन जलाली ऐं ॿिया भुट्टो साहिब सां मिलण विया त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे छूट में चयो त आऊं हाणे वज़ीर न रहियो आहियां, अवीं कीअं आया आहियो? त कामरेड ग़ुलाम मोहम्मद जवाबु ॾिनसि त गौर सां ॾिसो, अवीं जेसिताईं वज़ीर हुआ त असां मां को अव्हां सां मिलण आयो, अवीं हाणे वज़ीर न आहियो तॾहिं त असीं मिलण आया आहियूं। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी सचार ऐं बेबाक सहाफ़ी बि हो। मीरपुर ख़ासि मां हफ़्तेवार सचाई ऐं बेदारी अख़बारूं बाक़ाइदगी सां शाया कंदो रहियो। कई भेरा अख़बारनि ते पाबंदी, प्रेस जी ज़ब्तगी ऐं जेलनि खे मुंहुं ॾिनाई। इक़्तिदार में अचण शर्त भुट्टे साहिब वारंट कढिया त कोयटा में जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारियई ऐं उतां खां बि रोज़ाना सचाई उर्दू में जारी कयाई। पाण मीरपुर ख़ासि प्रेस क्लब जे बानी मेंबरनि मां हिकु हो। हिकु भेरे जेल में हूंदे मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल जो मेंबर ऐं आख़िरी भेरो 1980 में ज़िले काउंसिल मीरपुर ख़ासि जो मेंबर चूंडियो वियो। खिल भोग चर्चा ऐं तनज़ो मज़ा संदसि ज़िंदगी जो ख़ासि हिसो हुआ। क्लासिकल मौसीक़ी ऐं सूफ़ी राग सां तमामु घणो शगुफ़ रखंदो हो। फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ढोल फ़क़ीर ऐं मुराद फ़क़ीर बाक़ाइदगी सां सचाई मंज़िल ते ईंदा हुआ ऐं राग जूं महफ़िलूं रचाईंदा हुआ। 1970 वारी इलेक्शन दौरान मरहूम पीर साहिब पागारो, मुस्लिम लीग जे उम्मीदवार ख़ान बहादुर, ग़ुलाम मोहम्मद वसाण जे वर्क कंदे ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम अली लगारी आयो त कामरेड मरहूम बि वर्क कंदो उते पहुतो ऐं पीर साहिब सां मुलाक़ात दौरान पुछियो त कामरेड अव्हीं कंहिंजा मुरीद आहियो? कामरेड जवाबु ॾिनो त ॾाढो अव्हांजी दरगाह जो ऐं बाबा मुल्तान वारनि पीरनि जो मुरीद हो, बाक़ी आऊं पाण पीर आहियां। पीर साहिब इन ॻाल्हि ते देर ताईं खिलंदा रहिया। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जा ज़िंदगी जे हर शोबे सां वास्तो रखंदड़ शख़्सियतनि सां दोस्ती वारा लाॻापा हुआ। ख़ान गफ़ार ख़ान, मौलाना भाषानी, शेख मुजीब, GM सैयद, वली ख़ान, ख़ैर बख्श मरी, गौस बख्श बज़िंजू, अताउल्ला मेगल, अकबर ख़ान बुगटी, शाह मर्दान शाह, कीरत बाबाणी, सोबे ज्ञानचंदाणी, सियारा असलम, मिर्ज़ा इब्राहिम, सजाद ज़हीर, मुफ्ती महमूद ऐं ॿिया समें सियासतदान, अदीब, फ़नकार, शाइर, कारकुन वग़ैरह शामिल हुआ। पर सभिनी खां वधीक गहरा ऐं पंहिंजाइप वारा लाॻापा हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, मीर रसूल बख्श टालपुर, कामरेड मीर मोहम्मद टालपुर, मीर अली बख्श टालपुर, मौलाना अब्दुल हक रब्बानी ऐं कामरेड रोची राम सां हुआ। पाण मीर अली बख्श खे प्यार मां अलण ऐं कामरेड रोची राम खे रोचन सॾींदो हो। 14 अक्टूबर 1982 ते दिलि जे दौरे में सिंध धरती जे हिन सचे फ़र्ज़ंद दमधणी हवाले कयो।
उहो जनरल ज़िया वारो कारो दौरु हो। अञा खेसि दफ़नायो न वियो हो त पुलिस संदसि जनाज़े ते वारंट खणी पहुती, पर संदसि रूह जो पखिड़ो हर क़ैदो बंद खां आज़ादु थी चुको हो। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी खे भेटा पेश कंदे कामरेड निसार लगारी लिखे थो, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी मीरपुर ख़ासि वेझो हिकु नंढड़े ॻोठ में ॼाओ। ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत ऐं मज़लूम दोस्ती संदसि ख़मीर में शामिल हुई। उन दौर में बरतानवी साम्राज्य ख़िलाफ़ तहरीक समूरे हिंदुस्तान ऐं मुस्लमान ख़ितनि में फैलियल हुई। हिन ख़िते ख़िलाफ़त तहरीक, ऑल इंडिया किसान सभा, कांग्रेस पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मजलिस अहरार हिन समूरे मंज़र में क़ौमी आज़ादी लाइ जदोजहद करे रहियूं हुयूं। हुननि जे साम्राज्य ख़िलाफ़ जदोजहद सां गॾु हारियुनि, मज़दूरनि ऐं ग़रीबनि जूं तहरीकूं बि हली रहियूं हुयूं। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जंहिं इलाइक़े में पढ़ी रहियो हो, उते बि उहे ख़्याल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अची रहिया हुआ। उन्हनि ख़्यालनि खां हिकु मज़ाहिमती किरदार जो मुतासिर थियणु लाज़मी अमल हो। उन्हनि ख़्यालनि खे इख़्तियार करे कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी बि सरगर्म थी वियो हो। हू निहायत गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारे आयो हो, उन करे खेसि चङी तरह ख़बर हुई त गुरबत में कीअं माण्हू ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। हुन उन्हीअ समूरे तसलसिले में कामरेड सिंध हारी कमेटी जो रूह रवां थी वियो। उन दौरान कामरेड हिंदुस्तान ऐं बाद में पाकिस्तान सितह जे चोटी जे लीडरनि में शुमारु थियणु लॻो। असीं जेकॾहिं बाद जे अरसे खे ॾिसूं था, फ़र्दनि सां गॾु पार्टियुनि जो बहिरान पिणु पैदा थियो, जंहिं हुकुमरान तबिके जे पार्टियुनि खे ताक़तवर कयो। हिन वक़्तु हक़ीक़त इहा आहे त आम माण्हुनि लाइ, ख़ासि तरह महकूम बणायल समाजनि ऐं क़ौमनि लाइ सियासत करणु, सियासी पावर हासिलु करणु, ज़बरदस्त पुरअमन जमहूरी जदोजहद करणु, अवाम खे मुनज़म जदोजहद करण खां सवाइ को ॿियो रस्तो नाहे। हक़ीक़ी अवामी मुतबादिल अञा ठहण जे अमल में आहे। अहिड़ियुनि हालतुनि में कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जहिड़नि किरदारनि खे यादि करणु ऐं उन्हनि जहिड़ो बणिजण जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन वक़्तु अफ़सोस आहे त असांजा कमिटेड माण्हू बि इहो चवंदे ॿुधबा आहिनि त माण्हू अॻिते अचण लाइ तयारु न आहिनि, उहे का मज़ाहिमत करण लाइ तयारु न आहिनि। असीं छा करियूं? तस्वर करियो, अॼु खां 50 साल अॻु कामरेड ग़ुलाम मोहम्मद अकेले सिर सचाई, अशायत घर ता अख़बार, हारी हक़दार साइकिलो स्टाइल ते छपींदो हो ऐं हारियुनि जे ॻोठ ॻोठ वञी हर इलेक्शन में बीही खेनि सुजाॻ कंदो हो। छा उन वक़्तु हालतूं बहितर हुयूं ऐं माण्हू सम्झण लाइ तयारु हुआ, या अॼु हालतूं बहितर ऐं ज़बरदस्त आहिनि? हक़ीक़त इहा आहे त कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जहिड़नि जोश ऐं जज़्बे, हौसले ऐं जुरत जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेकॾहिं समूरी सिंध ऐं समूरो समाज जेकॾहिं मसइलनि ऐं ग़ुलामी में जकड़ियल आहे त उनजो सबबु कमिटमेंट, पाण अर्पण जी खोट आहे। तारीख़ में कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी जहिड़ा फ़र्द क़ौमनि, समाजनि जे इरादे जी तश्कील जो कमु कंदा आहिनि। उन इरादे खे तश्कील ॾियण जी ज़रूरत आहे। माण्हुनि जे झंगल में गजंदड़ शींहं जे उनवान हेठि नामियारे कोमपरस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर लिखियो, लगारी क़बीलो सिंध में कॾहिं आयो ऐं कीअं आबाद थियो, उन सां मुंहिंजो वास्तो न आहे। अलबत्ता सिंध जी तारीख़ पढ़ंदे मूंखे ख़लीफ़े नबी बख़्श लगारी जे केॾारे उमरकोट जे किलेदार ग़ुलाम लगारीअ जे मदद ख़ान जे मुक़ाबले में बहादुरी ग़ुलाम मोहम्मद लगारी खुंबड़ीअ वारे जे हिननि लफ़्ज़नि त ईअं सरज़मीन सिंध मादरे मां बलोच आस्ता, सरज़मीन सिंध सां बलोचनि जी माउ आहे, ॾाढो मुतासिर कयो ऐं उन क़बीले जी वतन दोस्ती खे दाइमी हैसियत ॾेई छॾी आहे, जेका तारीख़ जे हर दौर में ज़िंदा ऐं पाईंदा रहंदी ऐं के बि सियासी या क़बाइली तज़ाद या मुखालफ़त उन क़बीले जी वतन दोस्ती जे किले में ॾार नथा विझी सघनि। 1977 ईस्वी में मौला बख़्श लगारी ऐं आऊं कराची सेंट्रल जेल में हुआसीं। उते मौला बख़्श लगारी खे हिकु ॾींहुं सरदार शेरबाज़ मज़ारी चयो त लगारी त गद्दार थींदा आहिनि, तूं कंहिं वतन दोस्त थी जेल में आयो आहीं। मौला बख़्श जे जवाब खां अॻु मूं खेसि चयो त पंजाब जा मज़ारी तारीख़ जे सुफ़नि में भगत सिंह जे दुश्मननि जी सिफ़ में बीठल नज़र अचनि था, जॾहिं त सिंध जा लगारी होशू शीदी, हैदर बख़्श जतोई ऐं GM सैद सां गॾु रहिया आहिनि ऐं हर दौर में मज़ारी साहिब वधीक न कुझु न ताऊं मज़ारियुनि जा कुझु वधीक तफ़सील ऐं लगारियुनि जो तज़किरो कया हा। उन्हीअ लगारी क़बीले मां नबीसर रोड वारो ग़ुलाम मोहम्मद लगारी बि हो, जेको जवानी खां वठी ज़िंदगी जे पोयनि पसान ताईं ज़िंदगी जी अज़ीम जंगाह में मज़लूम ऐं महकूम आवाम जी बालादस्ती ऐं हाकमियत लाइ
दुनिया जे हर नफ़े नुक़सान खां बेपरवाह, हर गिला ऐं तारीफ़ खां बेनियाज़, वक़्त जे फ़िरोनी ताक़तनि सां पंहिंजी पूरी ताक़त सां टकर खाईंदो रहियो। उन राह हक़ में हलंदे कॾहिं बि पछताव जो थधो शुकारो न भरियाई। हर क़िस्म जी लालच, हर क़िस्म जो नफ़ो, हर क़िस्म जी आछ, हर क़िस्म जी तरग़ीब खे हीअ थारेली जो वियाव ऐं ॿारोचो ॿार पैर जे ठोकरण सां ठुकराईंदो रहियो ऐं ज़िंदगी जी मुसीबत जे ज़हर खे महबूब जे चपनि जो मिठाज सम्झी पीअंदो रहियो ऐं कॾहिं बि मायूस न थियो। हर मुसीबत खां पोइ संदसि उमेद वधीक जवान नज़र ईंदी हुई, हौसलो बुलंद थी वेंदो हो। ईंदड़ सुबुह जेको पक सां शानदार हूंदो, तंहिं संदसि वेतर वधीक पुख़्तो थी वेंदो हो। मूंखे यादि न आहे त साणुसि मुंहिंजी पहिरीं वाक़फ़ियत वारी मुलाक़ात किथे ऐं कॾहिं थी, पर एतिरो ॼाणा थो त जॾहिं बि मिलियासीं तॾहिं ईअं मालूम थियो त ॼण सदियुनि जा वाक़ुफ़ हुआसीं। अलस्त जे रोज़ खां हिक ॿिए खे ॼातो सुञातोसीं थे, ॼण हिक ई माउ जी थञ धाती हुईसीं ऐं हिकिड़े पेह ते बीही इश्क, हुसन ऐं वतन जे वीरनि जी वीरता जा गॾियल केॾारा ॻाईंदा रहिया हुआसीं। मूं कामरेड लेगारी खे पहिरियों भेरो तक़रीर कंदे मरकज़ी उर्दू बोर्ड हैदराबाद में ॾिठो। सिंधी शागिर्दियाणियुनि वन यूनिट ख़िलाफ़ कारो ॾींहुं बोर्ड जे ऑडिटोरियम में मल्हायो पए। उन जलसे में सिंध जो मुमताज़ आलिम ऐं मोरख सैयद हसामुद्दीन राशिदी, चोटी जा शाइर न्याज़ ऐं अयाज़, मशहूर लेखक ऐं मुक़रर रसूल पली जो जादू ऐं बयान ख़तीब हाफ़िज़ कुरैशी मौजूदु हुआ। उते थर जो ही अधु पढ़ियल पर मुकमिल अमली इंसान ग़ुलाम मोहम्मद लेगारी ॻाल्हाए रहियो। ॻाल्हाए छा रहियो हो, ॼण माण्हुनि जे झंगल में शींहं गजी रहियो हुजे। लफ़्ज़नि जो आबशार कारोंजर जे किनारनि तां वही रहियो हो। यहया शाही जे उघाड़ी फ़ौजी आमरियत मुल्क ते मुसलत हुई ऐं लेगारी जा लफ़्ज़ उन जे सुरे खाधल क़िले ते बमबारी करे रहिया हुआ। उन जलसे में लेगारी जी तक़रीर जी पुॼाणी हिन रीत हुई: ही ऊंद अंधोकार ख़तमु थींदो, ॾुकारिया ॾेह जा मूज़ी सभु मरंदा, साणे में सुकार थींदो, वॾफुड़ो वसंदो, ॿाहिरूं ॿांह लोॾे हलंदियूं, गाहनि जूं गुलज़ारियूं थींदियूं, सांघीअड़ा ऐं झांगीअड़ा सुखिया थींदा, फोग मरंदा, खेत ख़ुशि थी मारियूं माणींदा। हिमत हारण जी का बि ज़रूरत न आहे। हाकमनि असांखे कमज़ोर सम्झो आहे, पर असां सिंध वासी उहे आहियूं जॾहिं कंहिं मक़सद जे हासिलात लाइ निकिरंदा आहियूं त आज़ादी जी लाल कुंवार वठी ईंदा आहियूं या पंहिंजे सीने जो रत हर मातृभूमि जी ओड़ ओड़ में हारे ईंदा आहियूं। ए हाकमो ॿुधो, जॾहिं असां मां भाड़ियो भॼी ईंदो आहे त असांजूं ज़ालूं असांजी सलामत मोटण ते ख़ुदा जा शुक्र मञण बदिरां असांखे हीअं चवंदियूं आहिनि: जे तूं भॼी आएं त मूं कांधम कुछ, वेह कूड़ाई कोॾसी मादर झोली मछ, हीअ ॾाढ़ी पखी पच, खूंद त खाली हुजरे। जे तूं भॼी आएं त आऊं तुंहिंजी भेण, न त तुंहिंजे नक में विझां ॾेई वेण, जे तोॾे खणा नेण त कर पसां पुट खे। उन तक़रीर खां पोइ आऊं संदसि न्याज़मंदनि में शामिल रहियसि ऐं अनेक मुलाक़ातूं ऐं कचहरियूं थींदियूं रहियूं, जिन में हूअ ज़िंदगी जा तजुर्बा, सियासी सबक़ ऐं समाजी लतीफ़ा ॿुधाईंदो हो। ग़ुलाम मोहम्मद लेगारी पहिरियों मुहिब वतन, साम्राज्य दुश्मन, इंसान दोस्त, इनकलाबी हो जेको इनकलाब लाइ ज़िंदा रहियो, इनकलाब लाइ विढ़ियो ऐं इनकलाब लाइ विढ़ंदे विढ़ंदे मरी वियो। पर न आस जी रोशनी खे झको थियणु ॾिनाई, न ई वरी हिमत जी लाट विसामणु ॾिनाई। संदसि वफ़ात खां कुझु ॾींहं अॻु जे लिखियल डायरी जो मफ़हूम संदसि आस ऐं हिमत वारे जज़्बे जी अवतार करे थो त अधु उमिरि जेल में गुज़री ऐं अधु रेल में। कुदरत तरफ़ां मोरूसी तरह का बि दौलत या नेमत नसीब न थी हुई। रुगो सिहत वारी नेमत मिलियल हुई, सा बि खसिजी वई आहे। सम्झां थो त हाणे वक़्तु पूरो थियण ते आहे। सॼी उमिरि विढ़ंदे गुज़री वई। आज़ादी ऐं इनकलाब नसीब न थिया, पोइ बि नाउमेद न आहियां। आज़ादी जी गाढ़ी कुंवार ईंदी, इनकलाब जो झंडो हथ में खणी, मुंहिंजा साॻी झांगी ज़रूरु उथंदा ऐं सोभारा थींदा, इहा पक अथमि। हीअ असीं कामरेड ग़ुलाम मोहम्मद लेगारी खे भेटा पेश करे रहिया हुआसीं। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लेगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन।